कारतूस सिंधी चवा 5 किलो मिठाई दे। केड़ो कारतूस सिंधी बंदूक सिंधी हलो ले अरे कारतूस सिंधी आवे हलो रेड़ो तू मोत पर जो पुट थी वा मुझा मानू था चल तू मिठाई को जवाब तो दी। बाबा मुखे तो खबर ही काने तो को कारतूस सिंधी को सवा को इते पक्की पर ही न हणंदो आ। जे मां चाही दोस्त ते मेलो लगंदो जे मां न चाही दोस्त न लगंदो कारतूस सिंधीअ जी इजाजत सां ही ते सब कुछ थींदो आ। बाबा हे मुल्क तुंहिंजो हे मिठाइयूं तुंहिंजूं मां हिते इजाजत ॾींदुसि उहो ई थींदो। तूं कारतूस सिंधी तूं हर शइ बाबा मुझे माण्हूअ जी तो बेइज्जती करे पाण खे मौत जे किनारे ते पहुचायो आ। पहिरियों ई आख़िरी दफ़ो बख़्शाईं थो हींअर जे इहा ग़लती कयई न सिर कलम करे छॾींदोमांइ। तरक़ी थी वई बाबा परोस मिठाई। सेठ याकूब हूं ॿुधो आहे त कारतूस सिंधी तोखे धमकियूं ॾेई वियो आहे। हाँ यार कारतूस सिंधी हर शइ खणी वियो आहे मुंहिंजी का शइ न छॾी अथई ॾाढो तंग कयो आहे कारतूस सिंधी भाउ वेठो आहे। हाणे मां हिते वेठो आहियां भला पंहिंजे कारतूस सिंधीअ खे ख़बर पए त ॾिसां कीअं सोच तोखे दाबा ॾिए ऐं मिठाइयूं खणे। ओ बा पुछे र इन भाऊ खे त पाणी पियारे को ॾिस का बोतल बोतल चओ का मिठाई खणी ॾियो त बा हाणे जे ॿियो चकर कारतूस सिंधी अचे त मूंखे सिर्फ़ु इशारो कजां ओ तुंहिंजे हिन कारतूस सिंधीअ खे ॿुधाईंदुसि त कीअं कंहिंखे धमकियूं ॾिबियूं ऐं कीअं कमीशन वठबी आहे। सेठ अजर मिठाई खाई माए पैसा खपनि यार। ख़बर कारतूस सिंधी कोन त बबकियूं पियो नी आयो त ॼण कुकर ते मींहुं पइजी वियो। सेठ असल में तोखे ख़बर कान्हे मुंहिंजी तबियत सही कान हुई।